सुप्रीम कोर्ट सॼे मुल्क में एक ही वक्त इलेक्शन कराइण वारियुनि दरख़्वास्तुनि ते ॿुधणीअ दौरान सियासी जमायतुनि खे शाम 4 वॻे ताईं ॻाल्हियुनि जो वक़्तु ॾेई छॾियो। चीफ जस्टिस उमर बुंदियाल जी सरबराही में 3 रुकनी बेंच आॾो शाह महमूद कुरैशी, सिराजुल हक, शेख रशीद, कमर ज़मान कायरा, फारूक एच नाइक, ख्वाजा साद रफ़ीक, तारिक बशीर चीमा, ख़ालिद मक़बूल सिद्दीकी ऐं ॿिया पेश। चीफ जस्टिस रिमार्क्स न आहिनि त अदालत पंहिंजो 14 मई वारो फ़ैसिलो वापसि न वठंदी, छो त अदालती फ़ैसिलो वापसि वठणु मज़ाक़ ॻाल्हि नाहे। सिराजुल हक ईद खां पोइ चूंडूं कराइण जी तजवीज़ ॾिनी आहे। अदालत आईन ऐं कानून जी पाबंद आहे। उमेद आहे त मौलाना फज़ल रहमान बि कुझु लचक ॾेखारींदो। हिकु ई रस्तो आहे त मुल्क में साफ़ ऐं शफ़ाफ़ चूंडूं करायूं वञनि। अदालत में चयो आहे त सुप्रीम कोर्ट, इलेक्शन कमीशन ऐं एस्टेब्लिशमेंट गैर जानिबदार हुजनि। सियासी जमायतुनि खे ॻाल्हियूं करे चूंडुनि जी तारीख़ ते इतफ़ाक़ करणु घुर्जे। लखें पाकिस्तानी हज ते वेंदा, जेके वोट ॾियण खां महरूम रहिजी वेंदा। चूंडूं सिर्फ़ ॿिनि पार्टियुनि जूं न पर समूरियुनि जमायतुनि जूं आहिनि। जमायत इस्लामी जे अमीर सिराजुल हक जूं सुप्रीम कोर्ट ॿाहिरां मीडिया सां ॻाल्हियूं। वफ़ाक़ी वज़ीर ख्वाजा साद रफ़ीक चयो आहे त सॼे मुल्क में एक ही वक्त चूंडूं चाहियूं था त आइन जी समूरियुनि शिकुनि ते अमल कयो वञे। वज़ीर आज़म जे सलाहकार कमर ज़मान कायरा जो चवणु आहे त माज़ी जे फ़ैसिलनि ते असांखे ख़दशा आहिनि। एतिराज़नि बावजूदि असां ॿीहर अदालत में आया आहियूं। कानून साज़ी करण पार्लियामेंट जो हक़ आहे। अदलिया आइन जी तशरीह करे सघे थी, पर उन खे रीराइट नथी करे सघे। आइन खे रीराइट करण जो अख़्तियार सिर्फ़ पार्लियामेंट खे आहे। वज़ीर आज़म शहबाज शरीफ़ जो तक़रीब खे ख़िताब। संदसि चवणु आहे त पार्लियामेंट मां कानून ठहे ऐं अदालत उन ते स्टे ऑर्डर जारी करे। इहो पहिरियों भेरो थियो आहे। परॾेही वज़ीर बिलावल भुट्टो ज़रदारी ईंदड़ महीने शंघाई सहकार तंज़ीम जे इजलास में शिरकत लाइ भारत जो दौरो कंदो। परॾेही खाते जे तर्जमान मूजिबि 4-5 मई ते बिलावल भुट्टो ज़रदारी गोवा में थींदड़ शंघाई सहकार तंज़ीम जे परॾेही वज़ीरनि जे इजलास में पाकिस्तानी वफ़द जी क़यादत कंदो। भारत जे दौरे लाइ असांजी तयारी जारी आहे। उन ते मीडिया जी शिरकत लाइ बि रहनुमाई कंदासीं। शंघाई सहकार तंज़ीम जे दिफ़ाई वज़ीरनि जे इजलास में दिफ़ाई वज़ीर ख्वाजा आसिफ़ भारत न वञण जो फ़ैसिलो कयो आहे। इस्लामाबाद हाई कोर्ट इमरान ख़ान जी दरख़्वास्त ते हुकूमत खे नोटिस जारी करे छॾिया। जवाब तलब। अदालत जो ईद जी मोकलुनि में इमरान ख़ान खे हिरासत न करण जो हुकुम। इमरान ख़ान जी दरख़्वास्त ईद खां पोइ ताईं इल्तवा में ई रखण जी इस्तदा मंज़ूर। दरख़्वास्त 27 अप्रैल ते ॿीहर ॿुधणी लाइ मुक़रर। वफ़ाक़ ऐं पुलिस खां 27 अप्रैल ताईं इमरान ख़ान ख़िलाफ़ केस जा तफ़सील तलब। चूंडुनि जी तारीख़ 14 जून ऐं 14 अक्टूबर ते थी सघे थी। चूंडुनि जो मसइलो अदालती तरीक़े सां करण सां शायदि बहिरान वधी न वञे। सियासी बहिरान सियासी तरीक़े सां हल थी सघे थो। वफ़ाक़ी घरू वज़ीर राणा सनाउल्लाह जो बयान चवे थो, असां चाहियूं था त इमरान ख़ान अदालतुनि में पेश थिए ऐं ट्रायल खे मुंहुं ॾिए। आज़ाद कश्मीर असेंबली जो स्पीकर चौधरी अनवारुल हक वज़ीर आज़म आज़ाद कश्मीर मुक़रर। डिप्टी स्पीकर चौधरी रियाज़ जी सदारत हेठि आज़ाद कश्मीर जी कानून साज़ असेंबली जो इजलास। ऐवान में 52 मां 48 वोट चौधरी अनवारुल हक खे मिलिया। चौधरी अनवारुल हक 48 वोट हासिल करे आज़ाद कश्मीर जी कानून साज़ असेंबली जी तारीख़ जो सभ खां वॾो मैंडेट हासिल करे वरितो। PTI वज़ीर आज़म आज़ाद कश्मीर जी चूंडुनि में हिसो न वरितो। मलीर जी अदालत फ्रॉड केस में PTI अॻवान अली ज़ैदी खे ज़मानत वारी दरख़्वास्त मंज़ूर करे वरिती। खेसि आज़ादु करण जो हुकुम। अली ज़ैदी खे 10,000 रुपयनि जा मुचलका जमा करण जी हिदायत। अदालत PTI अॻवाननि इमरान इस्माइल, आफ़ताब सिद्दीकी, खुरमशेर जमा, अशरान ताज जी बि गिरफ़्तारी खां अॻु वारी ज़मानत मंज़ूर करे वरिती। बबरलोई थाणे जे लॉक में मुबैना पुलिस तशद्दुद में ड्राइवर ग़ुलाम यासीन बहराणी जे फौत थियण वारो मामलो। सिंध हाई कोर्ट सखर बेंच फौती ड्राइवर ग़ुलाम यासीन बहराणी जे वाक़े जो SHO CI इंचार्ज सूदो 4 एहलकारनि ख़िलाफ़ FIR दाख़िल करण जो हुकुम ॾेई छॾियो।
खैरपुर जी अदालत जो फ़ैसिलो बरक़रार, अहलकारनि जे चैलेंज करण वारी दरख़्वास्त रद्द। महांगाई जे मारियल कराची जे शहरुनि लाइ बुरी ख़बर। के इलेक्ट्रिक फ़ी एडजस्टमेंट तहत बिजली ₹4.49 फ़ी यूनिट महांगी करण जी दरख़्वास्त ॾेई छॾी। के इलेक्ट्रिक जी दरख़्वास्त नेपरा में ॿुधणी 3 मई ते कई वेंदी। पाकिस्तान में ईद उल फितर सुभाणे थींदी या छंछरु ते। शवाल जो चंड ॾिसण लाइ मरकज़ी चंड ॾिसणी कमेटी जो इजलास अॼु इस्लामाबाद में थींदो। इजलास जी सदारत चेयरमैन मौलाना अब्दुल ख़बीर आज़ाद कंदो। फ़ल्कियात जे माहिरनि मूजिबि अॼु ईद जो चंड नज़र अचण जो इम्कान घटि आहे। ईद उल फितर 22 अप्रैल छंछरु ते थींदी। बलोचिस्तान के इलाके पंजगोर में हथियारबंदन की फायरिंग। शायर दानिश्वर याकूब आमिल कत्ल। इंजीनियर याकूब आमिल के अणॼातल हथियारबंद फायरिंग करे कत्ल करे फरार थी विया। शिकारपुर पुलिस पारां तंगवाणी में अगवा थी वियल 3 मुग़वियुनि के मुक़ाबले खां पोइ बाज़ियाब कराइण जी दावा। पुलिस मूजिबि नापरकोट थाणे जी हद कच्चे वारे इलाइक़े में कार्रवाई करे 3 मुग़वियुनि अब्दुल गफ़ूर मंसूर ऐं लाल मोहम्मद के बाज़ियाब कराए वियो। लाड़काने वेझो मीरो खान रोड ते रिक्शा जे टक्कर में नींगर फौत, एक ॼणो ज़ख़्मी। फौती जी सुञाणप ज़ाकिर लहर तौर थी। ज़ख़्मी जवाद लहर खे चाणका अस्पताल मुंतकिल कयो वियो। पक्का चांग भरसां रोड हादसो। अकरी वासी नौजवान फौत। ॻोठ दरगाह खुश खैर मोहम्मद फ़कीर हिस्बाणी वासी सफ़दर हिस्बाणी फौत। क़ौमी शाहराह ते हादसे में शहजाद हिस्बाणी भी ज़ख़्मी थियो। कोटड़ी में सेशन कोर्ट भरसां गाड़ी जे टक्कर में मोटरसाइकिल सवार अजल जो शिकार। फौती जी सुञाणप पोरियत मोहम्मद उर्स मरी तौर थी। पिरियालू भरसां ॻोठ फतेह मोहम्मद बुर्दी में ट्रैक्टर ट्रॉली हेठां अची ॿारड़ो फौत थी वियो। मेहर शहर में कार जे टक्कर में पैदल वेंदड़ 3 ॼणा ज़ख़्मी अस्पताल दाख़िल। घोट की पुलिस जे मुबैना मुक़ाबले में मार्च वियल 2 ॼणनि वारो मामलो सिंध हाई कोर्ट सखर बेंच SHO काबिल भयो ऐं मेडिकल ऑफिसर निसार पिताफ़ी समेत 7 अहलकारनि ख़िलाफ़ FIR दाख़िल करण बाबति मक़ामी अदालत जे फ़ैसिले ते स्टे ऑर्डर जारी करे छॾियो। लखी गुलाम शाह वेझो संगावती तकरार तां शिरपसंदनि खोसा बिरादरी जे 2 घरनि खे बाहि ॾेई साड़े छॾियो। बाहि लॻण सबबि घरनि अंदरि पियल अल तल सड़ी रख थी वियो। मुतासिरनि जो चवणु आहे त पंहिंजी बिरादरी जे माण्हुनि सां पुराणो संगावती तकरार हलंदड़ आहे, जिन असांजे घरनि खे बाहि ॾिनी आहे। जवाबदारनि खे गिरफ़्तार करे इंसाफ़ कयो वञे। जाम साहब मां 9वीं क्लास जी शागिर्दियाणी मुबैना तौर अगवा। शागिर्दियाणी साहिबा शेख जे वालिद रफ़ीक जी फरियाद ते जाम साहिब थाणे ते केस दाख़िल। FIR में अयास रिन समेत 3 जवाबदार नामज़द। पुलिस जा जवाबदारनि जी गिरफ़्तारी लाइ मुख़्तलिफ़ हंधनि ते छापा। ऐं बख्शापुर में डोमकी बिरादरीअ जी धुरियुनि में हलंदड़ खूनी तकरार जे ख़ात्मे लाइ शहरियुनि पारां अमुन रैली कढी वई। रैली में वॾे अंग में माण्हुनि जी शिरकत। कबीलाई जहिड़ा ख़त्म कयो जा नारा। धुरियुनि खे जहिड़ा ख़त्म कराए खीर खंड करण जी अपील।